ओम शांति। हाणे असां बाबा खे याद कंदासीं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। बाबा खे मन जूं सभु ॻाल्हियूं ॿुधाए छॾियो। ओम शांति। अॼु मूंखां शिव बाबा ब्रह्मा जे संग द्वारा चवंदा मूंखे ॿार बाबा चवंदा सदा यादि रखो करण करावनहार ठराए थो। कॾहिं बि न सोचो कि मूंखे एॾो कमु करणो, मां सॼो ॾींहुं एॾो कमु करां थो, मूंखे सभिनि खे ॾिसणो हूंदो आहे, मूंखे सभिनि जो ध्यानु रखणो हूंदो आहे, मूंखे सॼो ॾींहुं सुबुह खां राति ताईं मूंखे सभिनि जो चिंता रहंदी। त बाबा चवंदा जॾहिं असां इहे चईंदा आहियूं न कि मूंखे सभु कुझु करणो आहे, मां ई सभु कुझु करां थी, त हिनजो अर्थ आहे कि असां पंहिंजे मथां बोझ खणी वेठा, असां कुझु बि न करे सघंदा आहियूं। अॼु माण्हू हारजी करे आख़िर भॻवान वटि अचे ई थो, त पहिरियों ई अचो न। जीअं असांखे पतो आहे कल्ह असांखे सुबुह खां शोषा करणो हूंदो आहे, रोज़ राति जो हुनखे ॿुधाए करे सुम्हो कि सुबुह जो उथिणो आहे, ईअं करणो आहे, वरी ईअं करणो आहे, ईअं करणो, जो बि तव्हांजो डेली शेड्यूल बि आहे न असांखे बाबा खे ॿुधाए करे ऐं सुबुह जो उथंदे ई हुनखे गुड मॉर्निंग नमस्ते करे हुन सां गॾु तॾहिं करण कराओ। विच में बि हुनखे यादि करो भई हू मूंसां गॾु आहे। कोई माण्हू चए थो ॾिस मूंखे हिन ॿारनि खे होमवर्क कराइणो आहे, मूंखे रोटी ठाहिणी आहे, अञा केॾो कमु आहे, अञा नाश्तो बि न ठातो आहे, न जॾहिं बि ईअं लॻे न हिकु सेकेंड बीह करे बाबा ईअं कमु करणो आहे, बाबा मतिलबु आत्मा जो थी परमात्मा, ईअं कमु करणो आहे, अचो असां करो। एॾो हल्को थी वेंदो त जॾहिं बि तव्हांखे लॻे न कि अरे मूंखे इहो करणो न, उहो मूंखां कराईंदो, इहे चइण में तव्हांखे हल्कोपन लॻे। त बाबा चवंदा सदा यादि रखो कराइण वारो कराए थो। हिन सिवती सां असां बेपरवाह बादशाह थी वेंदो। ॿारनि जो, घर जो जेको बि कमु आहे ख़ुदि जो, त उहो आहे न उहो पाणे ई कराए वठो। जॾहिं निश्चय हूंदो आहे न, जॾहिं असां हुन ते भरोसो रखंदा आहियूं, जॾहिं असां हुनखे यादि करे चईंदा आहियूं त मथे भॻवान छो वेठो, भॻवान हेठि न आहे, भॻवान तव्हांजे अंदरि न आहे, कण कण में न आहे, भॻवान मथे वेठो हूंदो आहे। उहो इंतज़ारु कंदो आहे कॾहिं मुंहिंजा ॿार मूंखे यादि करे ऐं मूंखे सॾु करो कि अचो असांखे इहा कमु कराए। त बाबा चवंदा कि तॾहिं सां सदा बेपरवाह बादशाह थी वेंदो। मां करां थो इहे भान ईंदो त छा थी वेंदो, बोझ थी वेंदो। असां बेफ़िक्र न रही सघंदा आहियूं, निश्चिंत जीवन अनुभव न थींदो। लेकिन असां सोचंदा आहियूं कि करण करावनहार बाबा कराए थो त असांजो जीवन निश्चिंत थी। असांजे जीवन में असां मतलब कोई हूंदो न भई घर में बि ॾिसो अगरि कोई साथी हूंदो आहे त सोचदा आहियूं इहे असां सां गॾु आहिनि त इहे असांखे, ऐं अकेलो करे त माण्हू ख़ुदि जो सोचदो आहे मूंखे ई सभु कुझु करणो आहे त हुनखे बोझ लॻंदो। ऐं घर में कोई साथ हूंदो आहे न त सोचे करे हुनखे हल्को लॻंदो। जीअं सम्झो तव्हांजे घर में माई ईंदी आहे, अॼु माई जे मथां एॾो भरोसो रखे थो, माई जो सुबुह खां वठी इंतज़ारु करे थो, हाणे बि कुझु कचिरो ॾिसंदो, कोई ॻाल्हि ॾिसी चलो माई खे कल्ह चईंदासीं करे छॾियो, केॾो माण्हू हल्को थी वेंदो हिकु माई जे भरोसे। असां भॻवान ते भरोसो नथा रखी सघूं ऐं सोचो था अरे मूंखे ईअं करणो आहे, ईअं करणो आहे, कीअं थींदो। त बाबा चए थो ॾिसो अॼुकल्ह माण्हुनि खे ॿियनि माण्हुनि जे मथां भरोसो आहे जो कि कॾहिं आहिनि कॾहिं न आहिनि।
अॼु माण्हू जीवन में हिक ॿिए जे मथां भरोसो रखे थो। कल्ह माई बि आई, हुन सुठी रीति कम न कई या न बि आई त माण्हुनि खे केॾो बोझ थो लॻे न। त हिकु परमात्मा खे भुलिजी करे असां देहधारी संबंधनि जे मथां विश्वास रखी वेठा आहियूं, उन्हनि जे सहारे जीऊं था। कोई ॿार चई, कोई मां चईंदी मां त पंहिंजे ॿारनि जे सहारे ई जीयां थी, उन्हनि जे लाइ मुंहिंजो जीवन आहे, हिन ॿारनि जी सिवाय मुंहिंजो केरु आहे, हिन पति जी सिवाय मुंहिंजो केरु आहे। ऐं उहो पति कॾहिं तव्हांखे धोखो ॾेई हली वञे पतो बि न, उहो ॿार तव्हांखे कॾहिं धोखो, छो दुनिया अहिड़ी आहे त असां सां बि ईअं थोरी असां दुनिया खां अलॻि आहियूं। भई अॼु सभिनि सां थिए थो, भले तो सोचो न असां सां बि थिए, पर तव्हांखे पंहिंजी असां जेका कर्म करे आया आहियूं उहो त पतो न अथव। असां अगरि पिछले जन्मनि में अहिड़ा कर्म करे आया आहियूं त हिन जन्म में बि असांजा सगा संबंधी असांखे धोखो ॾेई सघंदा आहिनि। त देखा देखी त माण्हू करे थो न, कॾहिं बि माण्हू जो विश्वास टुटी थो पए, कॾहिं बि माण्हू जो सम्झ छिकी थी पए। पोइ हुन समय तव्हां चओ मुंहिंजो पुटु, मुंहिंजी धीउ, मुंहिंजो पति, त पोइ परेशान थी वेंदा। हा भल आहिनि त ठीकु आहे, वाह, त बि अगरि असांखे हिकु परमात्मा खे पंहिंजो साथी ठाहे करे हलंदासीं न हर कर्म में, भई अॼु ॿार आहिनि त ठीकु आहे, न आहे त असां परमात्मा खे पंहिंजो सर्व संबंधी, पंहिंजो ॿार सम्झी करे हुनजे सहारे जीउ। अॼु पति आहे त ठीकु आहे, न आहे त परमात्मा पति जे सहारे जीउ। अॼु संबंधी आहिनि, पोतरा दोतरा आहिनि त ठीकु आहे, न त परमात्मा खे पंहिंजो ॿियो कोई संबंधी ठाहे छॾियो। अॼु घर में माई न आई आहे त ठीकु आहे, अॼु मां परमात्मा असांखे साफ़ सफ़ाई कराईंदो। बाबा चईंदो मां तव्हांजो सर्वेंट बि ठही वेंदो, धोबी बि ठही वेंदो। गुरु नानक देव त ठातो अथई न भॻवान खे धोबी, चईंदो आहे न गुरु नानक देव कि मूत पतीली कपिड़े धोए, वो मूत पतीली कपिड़ा धोईंदा आहिनि। पंहिंजे जेका आत्मा ऐं शरीर, जेको शरीर बि त विकार सां ई पैदल आहे, त परमात्मा असांजी आत्मा ऐं शरीर खे धोईंदो आहे। लेकिन अगरि असां बाबा खे यादि करूं त उहो असांखे घर जो कम बि कराईंदो। तव्हां करे ॾिसो, अॼु राति जो सुम्हण खां पहिरियों सभु कम हुनखे ॿुधाए करे सुम्हिजो। जीअं न माण्हू पंहिंजे घर में कोई कमु करण वारो हूंदो आहे न, कंहिंजे कमु करण वारा माण्हू न हुननि जे घर में ई रहंदा आहिनि, उन्हनि खे राति जो ॿुधाए करे सुम्हंदा आहिनि, कल्ह ईअं करिणो, कल्ह ईअं करिणो, त उहो निश्चिंत थी करे सुम्ही पईंदा आहिनि। असां पंहिंजे सर्वेंट खे सभु ॿुधाए छॾियो। लेकिन बाबा चए थो तव्हां हुन सर्वेंट ते विश्वास रखो, मुंहिंजे मथां रखो। उहो सर्वेंट त कॾहिं तव्हांखे धोखो बि ॾेई सघंदो, कॾहिं बीमार बि थी वेंदो, कॾहिं न बि ईंदो, कॾहिं उथी सघे न सघे। लेकिन असां परमात्मा खे चई करे सुम्हंदा आहियूं न सभु कमु, त उहो असांखे एक्यूरेट कराईंदो। कल्ह अगरि असांखे अहिड़ो कमु करिणो आहे, लेकिन कल्ह बारिश पइणी वारी आहे, त उहो असांजो कमु बि रोके छॾींदो। पर असांखे इहो निश्चय हुजे कि हा इहो कमु रुकियो आहे त हिन में बि कुझु भलो आहे। भगवान ते रखी करे असां हलंदासीं न त असांजो कहिड़ो बि कमु ख़राबु न थींदो, कंहिंमें बि असफलता न थींदी। लेकिन असांखे सदा पॉज़िटिव सोचो कि न मां परमात्मा खे चयो आहे, बाबा खे चयो आहे, अगरि इहो कमु न बि थियो आहे न त हिन में कोई न कोई कल्याण अवश्य आहे। त बाबा चवंदा कि हाणे अहिड़ो निश्चय रखो, चिंता न करो, हीअं न सोचो मूंखे ई सभु करिणो। मुंहिंजो जीअं गधो हूंदो आहे न, गधे जे मथां सभु बोझ रखंदा आहिनि, सभु सामान रखंदा आहिनि। हिन समय हर मनुष्य आत्मा गधे जीअं थी वई। मतिलबु माण्हू चईंदा आहिनि न कि असां 84 लख योनियुनि में जन्म वठी करे पोइ मनुष्य जहिड़ो जन्म वठे। लेकिन असां सॼे ॾींहं में कॾहिं गधो था ठहूं, कॾहिं हाथी था ठहूं, कॾहिं बंदर था ठहूं, कॾहिं कुतो था ठहूं। अॼुकल्ह तव्हां जोर जोर सां चिलाईंदा आहियो,
रोज़ सां रड़ी करे ॻाल्हाइण जी आदत अथव त उन समय त कुते जहिड़ो पाठ था ॿुधायो। चईंदा बि आहिनि न माण्हू कुते वांगुरु चिल्लाए थो। एतिरा सभु चईंदा आहिनि। अॼु त सभु बोझ पंहिंजे मथां खणी करे वेठा आहियो कि मूंखे ई सभु कुझु करणो हूंदो आहे, मां ई सभु कुझु करे सघंदी आहियां। त तव्हां उन समय गधे जहिड़ो पाठ था वॼायो, सॼो ॾींहुं गधे वांगुरु कमु था करनि माण्हू ॾिसो, छोकी पंहिंजे मथां बोझ रखी करे कमु करो था न सुबुह खां राति ताईं। सुबुह खां राति असांजो जीवन गधे वांगुरु आहे। त असां मनुष्य आत्मा खे कंहिं योनी में न वञिणो पवंदो। मनुष्य आत्मा जा हुन योनी जहिड़ा संस्कार कॾहिं नांग थो ठही वञे, अगरि तव्हां कंहिंजे पुठियां ई पइजी वेंदा आहियो भई हिन मूंसां बुरो कयईं, हाणे मां हिनजे जीवन खे बिगाड़ंदमि, उन समय तव्हां नांग जी योनी में आहियो। उन समय तव्हां नांग जहिड़ो पाठ ॿुधाए त थी न, नहीं त नांग जी मुंहिंजे पुठियां ई पइजी वेंदी। नांग खे कुझु करो त पुठियां पइजी वेंदो आहे न। कॾहिं तव्हां रंग था बदिलो, हिक सां ॿियो सां ॿियो, त चईंदा भई हाणे त इहो थी थिए, हाणे ईअं थी थिए, त हुन समय तव्हां गिरगिट आहियो। चीटी, नंढी सी चीटी कंहिंखे कटे त पोइ कंहिंखे चक पाए त माण्हू खे हिलाए ॾे। की नंढी सी चीटी अगरि कंहिंजे माण्हू अगरि रोटियुनि में खाई छॾे त अंदरि शरीर में सभु खुजली ॿाहिरां बि कटे, की नंढी सी चीटी सोचे। इहे असांजी हिकु नंढी सी ॻाल्हि, हिकु नंढी सी ॻाल्हि अगरि असांखे सॼो ॾींहुं परेशान थी करे, मतिलबु उहा ॻाल्हि चीटी जहिड़ी असांखे चक पाते, या असां कंहिंखे नंढो सो ॻाल्हि चई चयो त उहो माण्हू जी जीवन ख़राब थी करे, हुन समय चीटी जहिड़ा थी वियासीं न। ॻाल्हि नंढी, शब्द नंढो चयो, लेकिन हुनजो जीवन त ख़राब थी वियो। हिन करे बाबा चए थो कि असां कोई यूनियन में अञा न सोचो कि अञा अगरि असां यूनियन जो जन्म वठी करे बि असांखे मनुष्य जहिड़ो जन्म अहिड़ो दुखी परेशान वारो मिलियो आहे, त माण्हू यूनियन में अगरि असां जन्म वठी आया आहियूं त सभु पाप धोई करे आया हूंदासीं न। लेकिन त बि असांजो हिन जीवन में दुख छो आहे? छोकी असां कोई यूनियन में न वेंदा आहियूं। असांजो इहो सुबुह खां राति ताईं असां कॾहिं कॾहिं माण्हू सुठा कमु कंदा आहिनि त चईंदा आहिनि इहे त जीअं देवी आहे। हिन समय तव्हां उन देवी देवताउनि वांगुरु पाठ था वॼायो, भले तव्हां मुंहिंजो शरीर ओड़ो न आहे लेकिन आत्मा में बि संस्कार, सभिनि खे सुख शांति ॾियण वारा संस्कार अची वेंदा। त लेकिन बाबा चए थो ॾिसो असां हेॾा सारा जन्म वठी आयासीं, द्वापर युग खां असां ईअं पाठ था वॼायूं, द्वापर युग खां असां ईअं पाठ था वॼायूं, अलॻि अलॻि जीव जंतु जानवरनि वांगुरु रंग था बदिलो। लेकिन हाणे परमात्मा असांखे अची करे एॾो ऊचो ज्ञान ॾियण आयो आहे त हाणे सभु बोझ, सभु विकार बुरायूं सभु मूंखे ॾेई छॾियो, ऐं मां जीअं चवां थो न उहो कमु करो त अॻियां जो जेको असांजो जीवन अचण वारो आहे न सत्य त्रेता में, उहो असांजो देवी देवता वांगुरु। अञा ताईं असां द्वापर युग खां अलॻि अलॻि यूनियन जहिड़ा संस्कार वांगुरु पाठ था हुजनि। वतो असां मनुष्य छो ई आहे, लेकिन कॾहिं कुते वांगुरु भौंकूं था, कॾहिं ॿिली वांगुरु म्याऊं म्याऊं था करूं। म्याऊं म्याऊं मतलब मां अचां मां अचां मां अचां, म्याऊं मतलब मैं आऊं। हिंदी में अगरि ॾिसो त मैं आऊं मतलब मां बि अचां मां बि ईअं करां। कॾहिं ॿिली जहिड़ो पाठ था वॼायो, कॾहिं बकरी जहिड़ो मैं जॾहिं करूं था न हुन समय असां बकरी जहिड़ो पाठ था। त द्वापर कलयुग में असां विकार बुराइनि जे वश थी करे कॾहिं कुतो था ठहूं, कॾहिं ॿिली था ठहूं, कॾहिं छा था ठहूं। शकल असांजी मनुष्य जहिड़ी आहे, लेकिन सीरत असांजी जीव जंतु जानवर जहिड़ी थी। त हाणे परमात्मा चए थो कि हाणे इहा घड़ी घड़ी रंग बदलण, मां करण,
मूंखे ई सभु कुझु करिणो आहे, जोर सां ॻाल्हाइण, चिल्लाइण, रोइण, ॾिसण, ये सब बुरा स्वभाव, संस्कार, विकार छॾो। ॾिसो बंदर में सभिनि खां ज्यादा विकार हूंदा आहिनि, त बाबा चवंदा कि हाणे ये बंदरपनो बि छॾो। माण्हू इंसान खे बंदर जहिड़ो छो ॾेखारींदो? छो जे मनुष्य आत्मा जी सीरत मनुष्य जहिड़ी आहे, लेकिन बंदर में सभिनि खां ज्यादा विकार बंदर में हूंदो। इन करे न मनुष्य खे बंदर जहिड़ो ॾेखारियो अथनि। सोचंदा आहिनि पहिरियों मनुष्य बंदर जहिड़ो हुयो, पोइ मनुष्य जहिड़ो अहिड़ो शरीर मिलियो, लेकिन द्वापर कलयुग सां बंदर जहिड़ो ई जीवन जीऊं था। अञा बि असांजी सूरत मनुष्य जहिड़ी आहे, सीरत बंदर जहिड़ी आहे। ख़ासि बंदर ऐं आम सभु जीव जंतु जानवर, छोकी बंदर में ॾिसो काम विकार सभिनि खां ज्यादा हूंदो आहे। क्रोध, लोभ, हिक मुट्ठी में चणा पकड़ंदो ॿिए में, ऐं मोह बि हुनमें ॾाढो हूंदो आहे। हुनजो ॿार मरी वञे त बि खणी करे घुमंदो रहंदो। त बाबा चवनि था कि जॾहिं असां विकारनि जे वश थी करे अहिड़ा कर्म कंदा आहियूं, उन समय असां इहा मोह जा बंदरी, बाबा चवंदा जॾहिं मोह वश ॿारनि खे पकड़े वेठा आहियो, ॾिसो कंहिंजे ॿार अॻियां वधी वेंदा आहिनि, कंहिंजा छो न वधंदा आहिनि? हुननि में बि माउ पीउ जो मोह हूंदो आहे। ये मोह आहे न, ॿारनि खे अॻियां न वधण ॾींदो। त कॾहिं बि असांखे पिता ॿार पैदा कयो, हाणे उहो बि हिकु आत्मा आहे, हुनजो जो पार्ट आहे, हुनखे जो इच्छा आहे असांखे उहो करे ॾियण। माण्हू चवंदा न असांजो ॿार हेॾे न वञे, ईअं न थिए। भई जेकी हुनजी किस्मत में हूंदो उहो त घर वेठे बि थी वेंदो। लेकिन अगरि असांखे ॿार खे अॻियां वधाइणो आहे ऐं उहो करबो चाहे थो, त असां हुनखे परमात्मा जी चित्र छाया में जे अंदरि हुनखे चऊं भई तूं वञे थो, ईअं थो करे, त भॻवान खे सदा साथ थो। त माण्हू कोई फौजी थो ठही वञे, कोई परे परे लड़ाई झगड़ा कीअं थो थिए? माउ पीउ हुननि बि त कंहिं त जन्म ॾिनो हूंदो न। अॼु गुरु संत सन्यासी आहिनि जेका तव्हांजे लाइ एॾो तप था करनि, उहो बि त कंहिंजा ॿार हूंदा न। लेकिन हुनमें जो विशेषता हुई हुनजे माउ पीउ ॼाणी ऐं हुननि खे मोकिले। भई अगरि माउ पीउ न बि मोकिले हा त पाण वटि रखी करे छा करे? छोकी ॿार जी जो इच्छा आहे, हाणे कंहिंखे लड़ाई करण आहे, पंहिंजे देश खे बचाइण जी इच्छा आहे, ऐं माउ पीउ चवनि न, हुनखे पाण वटि घर बि रखी वे। लेकिन ॿार त ख़ुशि न आहे न। अॼु माउ पीउ ख़ुदि जी ख़ुशी ॾिसे थो, लेकिन आत्मा खे तव्हां शरीर ॾिनो आहे, हुन आत्मा जी जो ख़ुशी आहे, जो इच्छा आहे, असांखे हुनखे सही राह में असांखे हुनखे अॻियां वधाइणो खपे। मुंहं जी बंदर बंदरी न थियणो खपे। बाबा त अॼु बाबा असांखे चवनि था सदा यादि रखो, करन करावनार बाबा असांखां कराए थो। असां त हिन शरीर में निमित आहियूं। असां माण्हू सुबुह शाम भॻवान खे यादि करे थो, चए थो सभु कुझु हुनजो आहे, हुन ई असांखे ॾिनो अथई। त तव्हां सॼे ॾींहं चेक करो था हुनखे, सॼे ॾींहं में केतिरो यादि था करो, केतिरो हुनजो सम्झी करे घर ॿार शरीर सभु चीजूं हुनजी। भई अॼु कोई तव्हांखे घर ॾे, सामान ॾे, सभु कुझु ॾे, त तव्हांखे निंड में बि यादि हूंदो न भई इहे सभु हुनजो आहे, असांजो न आहे। हुन सिर्फ़ु असांखे यूज़ करण लाइ ॾिनो अथई, यादि रहंदो न। उहो ई जॾहिं तव्हां चओ था सभु कुझु हुनजो आहे, त तव्हांखे सदा यादि रखणो खपे कि इहा हुनजी आहे, मुंहिंजो न आहे। इहे ॿार मुंहिंजो न आहे, इहे हुनजो आहे। ये घर संपत्ति, पति पत्नी थी, माँ पीउ, जो भी ॿार आदि आहिनि, ये मुंहिंजा न आहे। मूंखे त सिर्फ़ु इहो भॻवान ॾिनो अथई खेल खेॾण लाइ। ये शरीर बि असांजो न आहे, ये शरीर बि हुन असांखे ॾिनो अथई, हिन शरीर में वेही करे खेल खेॾो। तो शरीर खे कुझु बि थिए त हुनखे ॿुधायो भई तव्हांजे हिन शरीर खे हीअं हीअं थियो।
त वो पाण ई पंहिंजे शरीर खे संभालंदो। अगरि असां विधि पूर्वक जो चऊं था उहो कंदासीं, चलो अगरि तव्हां सोचो था असांजे अंदर भॻवानु आहे, अगरि तव्हांजे अंदर भॻवानु आहे त भॻवान जहिड़ा गुण संस्कार बि हुजणा खपनि। चलो मञो बि अगरि तव्हांजे अंदर भॻवानु आहे, माण्हू चईंदा आहिनि असांजे मन में भॻवानु आहे, असांजी आत्मा में भॻवानु आहे, अलाए छा छा चईंदा रहंदा आहिनि। पर अगरि मञो बि चलो ठीकु आहे तव्हांजे अंदर भॻवानु आहे, तव्हांजी आत्मा में भॻवानु आहे, तव्हांजे मन में भॻवानु आहे, त ओड़ा तव्हां में ओड़ा गुण संस्कार, ओड़ी हलणी चलणी बि त हुजणी खपे न। भई भॻवानु त सभी खे सुख ॾींदो आहे, कॾहिं दुख वठंदो बि न आहे। अगरि तव्हां जीवन में दुखी आहियो, परेशान आहियो, कॾहिं बि अगरि तव्हां सॼे ॾींहं में जीवन में ख़ुशि न आहियो, छो भॻवान त सदा ई फ्री, हुनखे त कोई टेंशन न आहे, सदा ई बेफ़िक्र बादशाह। अगरि तव्हांखे फिकर आहे, टेंशन आहे, सुख न आहे, ख़ुशी न आहे, त कॾहिं बि न चइजो असांजे अंदर भॻवानु आहे। भले तव्हांखे सभु चवनि की हा सभिनि अंदर भॻवानु आहे, लेकिन कॾहिं न मञिजो अगरि तव्हांखे चाकू सां दुख थियो, लॻी वई, अॼु तव्हांखे सॼे ॾींहं में असांखे कॾहिं छा थो थिए, कॾहिं छा थो थिए न, आग में रोटी ठाहींदासीं त थोरी त गर्मी लॻंदी, दुख त थींदो, पसीनो त वहींदो। त इहे असांखे सम्झ लाइ बाबा चए थो, मतिलबु इहे असांखे सम्झणो आहे की कण कण में भॻवानु न आहे, भॻवानु मथे वेठो आहे, ऐं मूंखे हुनखे सदा यादि रखणो आहे की उहो मूंसां गॾु आहे, ऐं हुनजी सभु चीजूं आहिनि, हुनखे यादि करे असांखे हर कर्म करणो आहे। तॾहिं असां बेफ़िक्र बादशाह थी करे पाठ ॿुधूं। अच्छा, मीठे मीठे सिकल जे ॿारनि जी माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। जी भी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। कराइण वारो कराए थो, हिन स्मृति द्वारा निमित ठही हर कर्म करण वारा बेफ़िक्र बेपरवाह बादशाह। बाबा चए थो हलाइण वारो हलाए थो, कराइण वारो कराए थो, हिन स्मृति द्वारा निमित ठही करे हर कर्म कंदा हलो त बेफ़िक्र बादशाह रहंदो। मां करां थी भान अची वियो त बेफ़िक्र बादशाह बेपरवाह न थी सघंदो। लेकिन बाप द्वारा बाबा मूंखां कराए थो, ये स्मृति रहंदी न त असां जीवन में सदा निश्चिंत रहंदासीं कि बाबा मूंसां गॾु आहे त सभु कमु ठीकु थींदो ई थिए। लेकिन असांखे बाबा खे यादि करणो वञे न, त चई करे हुनखे भुलिजी वञो, कमु भले भुलिजी वञो, लेकिन हुनखे यादि करणो, हुनखे ॿुधाए छॾे कल्ह छा करणो आहे, भले तव्हांखे यादि न हुजे, लेकिन असांखे हुनखे यादि करणो आहे, तॾहिं उहो असांखां कराईंदो। कल्ह छा थींदो हुनजी बि चिंता न, उन्हनि खे निश्चय रहंदो आहे कि मूंसां गॾु हाणे जो कुझु बि थियो, जो कुझु बि थिए थो या जो कुझु बि थियण वारो आहे उहो ॾाढो ई सुठो, सुठे से सुठो थियणो। इन लाइ ॾाढो ॾाढो निश्चय खपे असांखे परमात्मा जे लाइ, तॾहिं असांजी सदा बेफ़िक्र बेपरवाह बादशाह निश्चिंत स्थिति थी। स्लोगन आहे पंहिंजी शांति ऐं सुख जी वाइब्रेशन सां हर हिक खे सुख चैन जी अनुभूति करायो, तॾहिं संगासीं सच्चा सेवादारी। कहिड़ी सच्ची सेवा कहिड़ी हूंदी आहे? जॾहिं असांजे बोल चाल व्यवहार सां माण्हुनि जी सुख शांति, ये सभिनि खां वॾी सेवा आहे। ऐं हाणे त हिनजी ॾाढी ॾाढी ज़रूरत आहे। माण्हुनि खे असां रोटी खारायूं, सामान बांटियो, ये चीज बि बांटियो, लेकिन अॼुकल्ह माण्हुनि खे रोटी सामान चीजुनि जो सुख मिले थो? आत्मा खे सुख खपे, त
तो जॾहिं असां खुद खे आत्मा समझी करे परमात्मा खे यादि कंदासीं न, ऐं पंहिंजे बोल चाल व्यवहार सुठो रखंदासीं। परमात्मा खे यादि करे पंहिंजो बोल चाल व्यवहार सुठो रहंदो। असांजे हिकु सुठे बोल सां, असांजी हिकु सुठी सोच सां, सुठे कर्मनि सां ॿियनि खे अगरि सुख शांति मिले न, त इहे सभिनि खां सुठी सेवा आहे। त असांखे कहिड़ी सेवा करणी आहे? मन वचन कर्म सां सभिनि खे सुख शांति ॾियणी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।